अकबर खान जो मुखबिर मथां शक न आहे उहो बिल्कुलु ठीकु आहे। इहो त सही थियो। जेकॾहिं अकबर खान जी असांजे मुखबर ते नज़र पइजी वञे हा त पोइ असां ॿियो मुखबर किथां आणियो आहे? मंसूर खान खणी मुखबर ज़ाहिर न आहे थियो, पर अकबर खान जो शक पंहिंजे माण्हुनि मथां ज़रूरु वियो हूंदो। हाणे अकबर खान हर क़दम सोचे सम्झे खणंदो। अकबर खान असांखे मारण जी प्लानिंग कंदो हूंदो। इन खां पहिरियां जो अकबर खान असांखे नुक़सानु पहुचाए त पोइ असांखे अकबर खान खे मारणो पवंदो। जेकॾहिं हीअ क़िस्मत हुनजो साथ ॾींदी रही न त हू असांजे लाइ ख़तरनाक बणिजी सघे थो। मंसूर खान तव्हां असांखे इहा जांच करे ॾियो, किथे इहो जाबिर कमीनो बि अकबर खान सां मिलियल त न आहे? मूं जाबिर खे अकबर खान जी तरफ़ न आहे ॾिठो। थी सघे थो त हू मतां हुन सां मिलियल हुजे, इहो मां पक सां चई नथो सघां। जाबिर हितां जान बचाए निकितो आहे। मां सम्झां थो त अहिड़ी ग़लती हू ॿीहर कोन कंदो। जेकॾहिं हुन ॿीहर इहा ग़लती कई त अदा चाकर वांगुरु मां हुनखे माफ़ कोन कंदुसि। मौत जो मज़ो त मां हुनखे ज़रूरु चखाईंदुसि, पर उहो एॾो वॾो मसइलो न आहे। असां लाइ मसइलो आहे अकबर खान। ही आख़िरी इतला मां तव्हांखे ॾियण आयो आहियां। उन खां पोइ मूं में को बि आसरो न कजां। जेकॾहिं मां ज़ाहिर थी वियुसि न त मुफ़्त में मारियो वेंदुसि। बेफ़िक्र थी सोराब, हिन चकर अकबर खान असांखां कोन बचंदो। सिर्फ़ु इहा पक हुजे त अकबर खान उन तरफ़ ईंदो। सोराना पकी ख़बर आहे, तॾहिं त तव्हांखे ॿुधाइण लाइ हिते आयो आहियां। जेकॾहिं पकी ख़बर आहे न त पोइ तोखे इजाज़त आहे, तूं वञी सघो, बाक़ी पोइ संभाले वठंदासीं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।